नाज़रीन, ख़बर है तंगवानी में ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी जो आज़ार घटिजी न सघियो। ताज़े वाक़े में नामालूम हथियारबंद तंगवानी लाड़ो तां ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर खे हथियारनि जे ज़ोर ते मुंबई खां अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती लावारिस ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे ॾिनी आहे। हथियारबंद नथा मुंबई खां अगवा थियल ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर जी सुञाणप न थी सघी, न ई वाक़े जो केस दाख़िल थी सघियो। नाज़रीन, अवां खे तंगवानी में ख़बर की आगाही शेयर कयूं पिया। तंगवानी भरिसां तंगवानी लाड़ो वटां नामालूम हथियारबंदनि हथां मुबैना तौर ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर अगवा थी विया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो वेब न्यूज़ तंगवानी।